नाज़रीन ख़बर वाक़ ॾियूं सखर खां त सखर पुलिस 97 ॾींहं गुज़री वञण बावजूद शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। अवां खे अपडेट कयूं पिया शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारी बाबति सिंध हुकूमत ऐं आईजी सिंध जा वादा बि वफ़ा नाहिनि थिया। केतिरा ॾींहं गुज़री वञण बावजूद बि शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार नाहिनि कया विया। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अनस खांगरो। जी अनस। बिल्कुल काविश केटी न्यूज़ सखर के ब्यूरो चीफ बहादुर बेबाक शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर के कत्ल के 97 ॾींहं गुज़री चुका आहिनि। 3 महीना गुज़रण ऐं चौथो महीनो हलण बावजूद हिन वक्त ताईं निगरान हुकूमत आईजी सिंध पुलिस पारां मुख्य दहशतगर्दनि की गिरफ़्तारी लाइ कंहिं बि कदम नाहिनि खया विया। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर के कत्ल खिलाफ सीएम हाउस कराची आॾो 20 नवंबर ते PFU जे पारां एहतजाजी धरणो हयो वेंदो। धरणे में सखर समेत सॼे सिंध तोड़े मुल्क मां सहाफ़ी शिरकत कंदा। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कत्ल तोड़े कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सखर, हैदराबाद, लाखाणे समेत सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में एहतजाज बुख हड़तालुनि जो सिलसिलो जारी आहे। निगरान हुकूमत तोड़े आईजी सिंध पुलिस पारां बार बार कयल वाइदनि वतल मोहलतुनि तोड़े ख़ातिरनि बावजूद हिन वक्त ताईं मुख्य कातिल कानून जे गिरफ़्त में नाहिनि अची सघिया। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर के 13 अगस्त 97 ॾींहं अॻु राति जो सखर के विच शहर में हथियारबंदन फायरिंग करे शहीद कयो। कत्ल केस में 16 जवाबदार नामज़द आहिनि, जंहिंमें सखर पुलिस 6 सहूलतकार ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सघी आहे। जॾहिं त मुख्य जेके 10 कातिल दहशतगर्द आहिनि उहे हिन वक्त बि कचे में आज़ाद घुमी रहिया आहिनि। निगरान हुकूमत आईजी सिंध पुलिस पारां कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कंहिं बि जेके कदम नाहिनि खया विया। 20 नवंबर ते सीएम हाउस कराची आॾो PFU जे पारां ऐलानियल धरणे में लाहौर, इस्लामाबाद, कराची। ठीक है अनस, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।